अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबर जो स्लो जारी है तमाशा सकरण में खबर शेखर आलो सकरण सिंध यूनाइटेड पार्टी सकरण चे मेज़बानी में अहमद अब्बास रिंद कॉन्फ्रेंस हॉल में हेस्को सकरण पारा थींदड़ हथरादू लोड शेडिंग खिलाफ ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें एपीसी में एसयूपी जिस्कम बशीर कुरैशी अलेसा ग्रुप JUI PTI STP हमदर्द ऑर्गेनाइजेशन ह्यूमन राइट्स PP शहीद भुट्टो सकरण शहरी इत्तेहाद कौमी अवामी तहरीक मुस्लिम लीग फंजनल मेमन जमात इंसान दोस्त फॉर्म समेत 11 पार्टी शिरकत कई। उन मौके ते SUP अगवान फलक शेख चयो त हेस्को सकरण ऐलान लोड शेडिंग करे शहरी जे लाइ तकलीफ़ुनि ऐं मुश्किलात में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। हिन चयो त हथरादू लोड शेडिंग सबबि माण्हुनि जा कारोबार सख़्त मुतासिर थी रहिया आहिनि। घरनि में पानी जी तकलीफ़ रत पचास जा मसइला पैदा थी रहिया आहिनि। उन सभिनी मसइलनि जे पैदा थियण ऐं माण्हुनि खे तकलीफ़ में मुब्तला करण जो सबबि सिर्फ़ हेस्को सकरण जे इंतज़ामिया पारां हथरादू लोड शेडिंग आहे। उन करे SUP तव्हां सभिनी सियासी समाजी पार्टियुनि खे सॼो आहे त जीअं हिक ताक़त पंहिंजी हथरादू लोड शेडिंग जे ख़िलाफ़ गॾियल मशवरे सां को लाइ अमल जोड़िजे। SUP में मौजूद पार्टी अगवाननि सलाह ऐं मशवरे खां पोइ मुतफ़क़ा तौर ते इब्तिदाई तौर 3 मरहलनि में तारीख़ हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो। पहिरें मरहले में 8, 9, 10 सितंबर बेरोज़ अंगारो अरपा खमसा हेस्को ऑफिस सकरण छे गेट अॻियां कैंप क़ाइमु करे धरणो हयो वेंदो। ॿिए मरहले में 11 सितंबर जुम्मा जे ॾींहुं साफ़ी कासी सरफराज़ मेहमान चौक खां वबडा ऑफिस ताईं रैली कढी धरणो हयो वेंदो। टे मरहले में 14 सितंबर सूमर ॾींहुं शटर बंद हड़ताल कई वेंदी। एपीसी में मोहम्मद मुराद खानज़ादा, रफ़ीक अहमद खानज़ादा, अब्दुल कादिर जीलानी, मजीद अब्बासी, जावेद सुमरो, अयूब खोसो, अब्दुल रशीद परियार, मोरड़ो मीरपर, अली बख्श कैरियो, शौकत हुसैन मेहमान, मोहम्मद यूसुफ मैतलो, नूरदीन कैरियो ऐं ॿियनि अगवान शिरकत कई। SUP जे आख़िर में 11 रुकनी कमेटी जोड़ी वई ऐं हथरादू लोड शेडिंग जे ख़ात्मे ताईं कमेटी जी सलाह सां तारीख़ जारी रखण जो ऐलान कयो वियो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।